सीनियर सहाफ़ी रहड़की जे रिपोर्टर ज़हीर सुमरोजी मांडली के शरपसंद अनासिर तरफ़ां मुबैना तौर बाहि ॾेई साड़े छॾियो। रात देर सां नामालूम माण्हुनि रहड़की जे सहाफ़ी ज़हीर सुमरोजी मांडली के शरपसंद अनासिरनि तरफ़ां मुबैना तौर बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस खे इतलाउ ॾियण बावजूद का कार्रवाई न थी। मांडली में 20,000 रोक रक़म ऐं ॿियो किरियाना स्टोर जो सामान हो जेको सड़ी रख थी वियो। इन मौक़े ते सहाफ़ी ज़हीर सुमरो जो चवणु हो त मुंहिंजी मांडली खे ॼाणे वाणे कंहिं शिरपसंद अनासिर बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। रात खां वठी पुलिस खे इतलाउ कयो आहे, पर पुलिस हिन टाइम ताईं का बि कार्रवाई नाहे कई। DIG सखर, SSP घोटकी ऐं SHO ॾहरकी अनवर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खे मामले जो नोटिस वठी साणस इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।